बच्चन की तरबियत कयूं, बच्चन के हुसैनी बनायूं। जे बच्चन की तरबियत हुसैनियत वारी आ तो हुसैनियत में रहने का बाद बच्चो कने इख्तिलाफ जो शिकार न थींदो। सभिनी ते मुझो सवाल है, जेडो मजमूआ मर्द आयो, मुझो न्याणियों आयो, सभिनी ते सवाल है, करबला करोड़न ते गालिबा अदाहिरे मारे रिस्मा तो साया। करबला में शहीद घना थे आहिनि। कंधुन हलायो, जुबान हलायो, घना 72। पूरी दुनिया में करोड़े इंसान लब्बैक या हुसैन चई पोथा चवन करबला असांजी दर्सगाह। कुल 72 कुठल घना हिन मशहूर 72 मां मिलियो छा जो करबला दर्सगाह थी। कोडिजी वारो करबला मां दर्स मिलियो वा हुसैन जे इताअत जो। शब्बीर जे नाम ते इख्तिलाफ भुलाए, शब्बीर जे नाम ते अना परस्ती के खत्म करे, शब्बीर जे नाम ते हिकमे सां हसद टोड़े, शब्बीर जे नाम ते हिकमे जो धोखो खत्म करे, शब्बीर जे नाम ते आजादार इए हिक थियन जो चवे शब्बीर आवाज करोड़न मां अचे। असल करबला इन्हें के चइबो। मां समझा तो तहां के गालियों न वणंदियूं। सब सुलक्षणा वेठा आयो। करबला खुदा जी जात जो कसम, ये जिंदगी करबला जी अमानत आ। जेकी भी जवान वेठा आयो, हिन जिंदगी के अमानत समझी हुसैन जे हवाले तू कर। इन्हें अमानत जो कदर हुसैन तो के दसींदो। करबला में सब सैयद न कुठा हिन। करबला में जौन जरा उम्मती भी पया है, लेकिन ये जान करबला वारन जी अमानत समझी। करबला वारन हुसैन जे हवाले जान कई आहिन 72। लेकिन मासूम जेरी मल करबला थो अचे जागी बुधंदो अजादारन जी दिल वधी पौंदी। मासूम करबला वारन दे निहारे फरमाइन था मुझो मां पीउ तमा तो सदको थी पवे। इन जान के अमानत समझी हुसैन जे हवाले कर। एकड़ो अन्या सवाल कया, मुझे टाइम थी वयो आ। अन्या सवाल करे उन का बाद 2 जुमला मसाइब जा पढ़ंदुम। मुझा साईं 10 मुहर्रम जी रात आ। कसम थव अजो की रात जे हिक घड़ी जो 10 ॾींहं असां हुसैन जे हवाले कया। एॾो सारो कसम विधो थी मां, कॾहिं हीअं करे तहां हुजो या मंज़ूर हुजे। हितों गिरेबान में जाती पाए सिर्फ एतिरो ॾिठो अथऊं असां में हुसैनियत वारी तब्दीली केतिरी आई। जी तव्हां नाराज़ थींदा आहियो जल्दी जल्दी।
माइने शे को ड्रिजंदो घटा साईं सिर्फ ऐं सिर्फ वरी तो चवां सिर्फ ऐं सिर्फ कपड़न पाइण सां मौलाई न थींदो जेसि ताईं किरदार हुसैन ज़ाहिर न थी।